मीठा, नाम प्रभु का लागा मीठा। सगल समग्री कस घट माहे, अनेक रंग नाना दृष्टाए। नवनिध अमृत प्रभ का नाम, देहि महेश का विश्राम। सुन समादन हत तह नाद, न जाई अचरज विस्माद। तिन देखा जिस आप दिखाए, नानक तिस जन सोझी पाए। सो अंतर सो बार अनंत, घट घट व्याप रहा भगवंत। धरन माहे आकाश पयाल, सर्वलोक पूरन प्रतिपाल। बंतिन पर्वत है पार ब्रह्म, जैसी आज्ञा तैसा कर्म। पौण पाणी बैसंतर माय, चार कुंट दह दिसे समाये। तिसते भिन्न नहीं कोठा, गुर प्रसाद नानक सुख पाओ। वेद पुराण समृत मह देख, ससियर सूर्य नक्षत्र मह एक। वाणी प्रभ की सबको बोले, आप डोले नख बहु डोले। सर्व कला कर खेले खेल, मोल न पाइये गुण अमोल। सर्व ज्योत में जाकी ज्योत, धार रहो स्वामी उत्पोत। साध भरम का नाम, नानक तिन में एह विसास। संत जना का पेखन सब ब्रह्म, संत जना के हृदय सब धर्म। संत जना सुने शुभ वचन, सर्वव्यापी राम संग रचन। जिन जाता तिसकी एह, सत वचन साधु सब कहत। जो होय सोई सुख माने, करन करावन हर प्रभु जाने। अंतर बसे बाहर भी ओही, नानक दर्शन तिक सब मोही। आप सत्य किया सब सत्य, तिस प्रभति सगली उत्पत। तिस भावे ता करे विस्तार, तिस भावे ताहि कौकार। अनिक कला लखी नह जाय, जिस भावे तिस लय मिलाए। कौन निकट कौन कहिए दूर, आपे आप भरपूर। अंतर्गत जिस आप जनाए, नानक तिस जन आप बुझाए। सर्वभूत आप वरतारा, सर्व नैन आप पेखन हारा। सगल समग्री जाका तना, आपन जस आप ही सोना। आवन जानिक खेल बनाया, आज्ञाकारी कीनी माया। सबके मद अल्प तो रहे, कहना सो आपे कहे। आज्ञा आवे आज्ञा जाए, नानक जावा वितलय समाये। इसते हो इस नाही बुरा, और कहूँ कि ने कछु करा। आप भला कर तू ततनी की, आपे जाने अपने जी की। आप साच धारी सब साच, ओत पोत आपन संग राज। ताकि गत मित कही न जाए, दूसर हो इत सोझी पाए। तिसका किया सब परवान, गुर प्रसाद नानक जान। जो जाने तिस सदा सुख होई, आप मिलाई लय प्रभु सोए। ओ धनवंत कुलवंत पतवंत, जीवन मुक्त जिस हृदय भगवंत। धन 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 जन आया, जिस प्रसाद सब जगत तराया। जनावन का ये स्वाद, जन के संग चित आवे नाओ। आप मुकत करे संसार, नानक तिजन को सदा नमस्कार।
नमस्कार। पूरा प्रभ आराध्या, पूरा जाका नाम, नानक पूरा पाया, पूरे के गुण गाओ। पूरे गुर का सुन उपदेश, पार ब्रह्म निकट कर पेख, सास सास सिमरो गोविंद, मनांतर की उतरे चिंद। आसनित त्यागो तरंग, संत जना की धुर मन मंग, आप छोड़ बेनती करो, साध संग अगन सागर तरऊं। हर धन के भर ले भंडार, नानक गुर पूरे नमस्कार। खेम कुशल सहज आनंद, साध संग भज परमानंद। नरक निवार उधारव जीव, गुण गोविंद अमृत रस पिय, चित चित वो नारायण एक, एक रूप जाके रंग अनेक। गोपाल दामोदर जी, दुख भंजन पूरन कृपाल, नानक जी काई है आधार। उत्तम सलोक साध के बचन, अमूलिक लाल एहो रतन, सुनत कमावत होत उधार, लोक निस्तार। सफल जीवन सफलता का संग, जाके मन लागा हरि रंग, जय जय सबद अनाहद वाजे, सुन अनद करे प्रभु गाजे। प्रगटे गोपाल महांत के माथे, नानक उदरे तिनके साथ, शरण जोग सुन सरनी आए, कर कृपा प्रभु आप मिलाए। मिट गए बैर भय सब रेन, अमृत नाम साध संग लेन, सुप्रसन्न भय गुरुदेव, पूरन होए सेवक की सेवा। आल जंजाल बिकारते रहते, राम नाम सुन रसना कहते, कर प्रसाद दया प्रभदारी, नानक ने वही खेप हमारी। प्रभु की उस्तत करो संत मीत, सावधान एकाग्र चित, सुख मनि सहज गोविंद गुण नाम, जिस मन बसे सो तन निधान। सर्व इच्छा ताकि पूरन हो, प्रधान पुरख प्रगट सब लोए, सब ते ऊंच पाए स्थान, पूर्ण होवे आवन जान। हर धन खाट चले जन सो, नानक जिसे परापत होए, खेम शांत हृद नवनिध, बुध ज्ञान सर्वत सिद्ध। विद्या तप जो प्रभ ध्यान, ज्ञान श्रेष्ठ उत्तम स्नान, चार पदार्थ कमल प्रगास, सबके मद सगल ते उदास। सुंदर चतुर तत् का बेता, समदर्शी एक दृष्टेता, ए फल तिस जन के मुख बनी गुरु नानक नाम, वचन मन सुने। एह निधान जपे मन को, सब जुग में ताकी गत होय, गुण गोविंद नाम धुन बाणी, शास्त्र वेद बखानी। सगल मतान केवल हरि नाम, गोविंद भगत के मन विश्राम, कोट अपराध साध संग मेटे, संत कृपा ते जमते छूटे। जाके मस्तक कर्म प्रभ पाए, साध शरण नानक ते आए, जिस मन बसे सुने लाए प्रीत, जिस जन आवे हरि प्रभु चीत। जन्म मरण तक दुख निवारे, दुर्लभ देह तत्काल उधारे, निर्मल शोभामृतता की बानी, एक नाम मन माहि समानी।
दुख रोग बिन से भय भरम साध नाम निर्मलता के कर्म सब ते ऊंचता की शोभा बनी नानक गुण नाम सुख मानी सब ते ऊंचता की शोभा बनी नानक गुण नाम सुख मनी श्लोक पौन गुरु पाणी पिता माता धरती महत श्राद्ध दाई दाया खेले सगल जगत चंगियाइयां बुराइयां वाजे धर्म है करमी आपो आपणी जिनी नाम ध्याया गए मस्तक नानक ते भाल, मुकुजले कीर्ति छूटी जिनी नाम ध्याया गए मस्तक नानक ते भाल, मुकुजले कीर्ति केती छूटी छुटी नाम बोलो गुरु नानक देव की की जय। आप जपाए जपे सुना आप गवाए सो हरि गुण गा सुखमनी सुखमृत प्रभ नाम जना के मन बिसरा वाहे गुरु वाहे वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु। गोपाल गोपाल, दामोदर दामोदर, दीन दयाल दीन दयाल, दुख भंजन दुख भंजन, पूरन कृपा पूरन कृपा, गोपाल गोपाल, दामोदर दामोदर, दीन दयाल दीन दयाल, दुख भंजन दुख भंजन, पूरन कृपा पूरन कृपाल। वडभागी गुरु जी प्यारी साध संगत गुरु जी मिठी बाणी सुखमनी साहिब जो पाठ तां रसना सां उच्चारण कयो तन मन खे शीतल करण वारी ॿई लोक सवेला करण वारी गुरुअ जी बाणी आयल जेका भी मिठी प्यारी बाबा जन जी साध संगत प्रभु परमात्मा तव्हांखे खूब भक्ति दान ॾियनि असांजी हाज़िरी लेखे लॻाइनि नाम जो दान भक्तीअ जो दान संतनि जी सेवा ऐं नाम जो रंग मिले। सुखमनी साहिब जो वचन जीअं हर हफ़्ते तव्हां ॿुधंदा आहियो तव्हां बि वीचार कयो असां बि वीचार करे असां पंहिंजी तुच्छ बुद्धि अनुसार जीअं अर्थ था सम्झूं तीअं तव्हां बि घर वञी करे वीचार कयो कि हिन सलोक जो प्रभुअ जी संतनि जी सतगुरनि जी बाणीअ जो हुकुमनामो छा आहे सलोक में छा था चवणु चाहिनि चओ राम चओ वाहिगुरु वाहिगुरु जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। पिछले हफ्ते वचन हुयो सर्व कल्याण सुख निधना सर्व कल्याण सुख निधना बूढ़त जात पाए विश्राम बूढ़त जात पाए विश्राम। सुख निधि निधि यानी खजानो कि भगवान जो नाम सर्व कल्याण करण वारो सुखन जो खजानो आहे। बूढ़त जात पाए विश्राम हिन संसार सागर में बार बार जेको असांजो जन्म तो थिए मरण तो थिए उहो आहे डुबऊं था वरी अचूं था वरी डुबऊं था जन्म मरण थींदो तो रहे पर जॾहिं कोई पूरन संत तो मिले पूरन सतगुरु था मिलनि असांखे पंहिंजे नाम जे खजाने जी सूझ था ॾियनि ऐं उन नाम जे खजाने खे उहो नाव पकड़े करे असां पार था पयूं किनारे खे चवंदा आहिनि विश्राम। चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। बूढ़त जात पाए विश्राम यानी असांखे किनारो मिलियो असांखे मुक्ति मिली वई असांखे सहारो मिली वियो। चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। चओ राम राम। ऐं हिन हफ़्ते उन जे ई अॻिते प्यारी साध संगत जी कि सुखनि जो खजानो अगरि नाम आहे त दुखनि खे नास करण वारो भी नाम आहे। सर्व रोग का औखद नाम। चओ राम। राम। सगल दुख का होवत नाश 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 नानक नाम जपो गुणतास नानक नाम जपो
गुणतास नानक नाम जपो गुणतास नानक नाम जपो गुणतास गुणतास गुणन जो खजानो भी आ नाम इन में अहिड़ा गुणन एडी शक्ति आ नाम में प्रभु जे नाम में कि जेको राम नथो करे सघे वो राम जो नालो करे वेंदो आ नाम में एडी शक्ति आ सगल दुख का होत नास सब दुख मिटाइण वारो सब दुखन जो नाश करण वारो और इन भवसागर में डुबंदे माण्हूअ खे वो तारण वारो भी नाम ही आ हाँ हिक हिक पत्थर के राम न तारियो हाँ हिक हिक पत्थर के पुल पई ठहे त राम न तारियो पर कंहिं तारियो राम जे नाम चओ जय श्री कृष्ण चओ राम राम बूढ़त जात पाए विश्राम यो सारी आ कि फिरत फिरत प्रभु आया परया तो शरण आहे ये असां अनेक जन्मनि खां फिरंदे फिरंदे भटकंदे भटकंदे सतगुरु ए मुंहिंजा मालिक हे प्रभु हाणे असां शरण आहियूं तुंहिंजी तूं असांखे कोई अहिड़ा संत मिलाए अहिड़ा सतगुरु मिलाए जंहिंजो तुंहिंजे नाम जो उहो खजानो ॾेई करे उहो असांखे अमृत पीआरनि ऐं हिन संसार सागर खां जेको असां ॿुॾंदा आया आहियूं अनेक जन्मनि खां हाणे असां पार पऊं त सभिनी खां वॾो दुख इहो आहे जनम ऐं मरण चओ राम राम सभिनी खां वॾो दुख आहे ये दुख जेके असां ते अचनि था त्रिविध ताप जंहिंखे चयो वियो आहे कथाउनि में बि तव्हां ॿुधंदव तीने ताप निवारण हारा बाणीअ में बि ॿुधंदा आहियूं चओ राम त इहे दैहिक दैविक ऐं भौतिक ताप आहे चओ राम राम पर टिनी इन्हनि सभिनी दुखनि में जनम ऐं मरण जो दुख त भयानक आहे चओ वाहेगुरु वाहेगुरु साईं जन सत्संग में ॿुधाइनि पिया कृष्णदास साईं कि पूरन गुरु मिली वेंदो आहे पूरन सतगुरु जॾहिं मिली वेंदो आहे त असांजे इन सिख खे जीव खे असांजे जीवन में आयल जेके बि दुख आहिनि उहे ख़तम थी वेंदा आहिनि नाश थी वेंदा आहिनि ईअं न बल्कि उन्हनि दुखनि खे सहण जी दुख त प्रारब्ध में आहिनि उहे त भोगणा ई आहिनि साईं कृष्णदास सम्झायो कि न दुख जेके ईंदव उहे कटिजंदा न दुखनि जो नाश न थींदो पर पूरन सतगुरु जेके आहिनि असांखे पंहिंजो नाम ॾेई करे दुख सहण जी शक्ति ॾींदा आहिनि पर इन खां बि अॻिते अञा बाणीअ में त चवनि था दुख सहण जी शक्ति छा दुख सहण जी अहसास ई न थींदो आहे दुखनि जो अहसास बि न थींदो आहे ईअं ऐं उदाहरण ॾियनि था सतगुरु कि जीअं हिकिड़ो नंढड़ो बालक हूंदो आहे साल भर जो बालक हाँ साल भर जो बालक ईअं पंहिंजे पिता सां माता खे ईअं कोई ईअं धक वक हणे ईअं करे त हुनखे छा अहसास थींदो न थींदो हाँ बसि इहे संसारी जेके दुख असांजे इहे त प्रारब्ध में लिखियल आहिनि पर दुख जंहिं महिल ईंदा त ईअं लॻंदो बल्कि संत त ईअं चवनि था अरे हिननि खे त खिली करे भोगंदा आहिनि ये इन्हनि दुखनि खे त भॻवान जी कृपा सम्झंदा आहिनि छो भाई जीअं माता पिता ईअं कोई नंढड़ो बालक ईअं हुजे उनखे ईअं करे ईअं पेट में ईअं लतूं हणे ईअं करे त उहो छा थींदो आहे माता ख़ुशि थींदी आहे अरे वाह मुंहिंजो बालक खेॾे थो पियो उनखे ईअं न लॻंदो आहे कि मूंखे लतूं थो हणे मूंखे या मां चमाट हणांसि मूंखे मारे थो पियो न चओ राम त सतगुरु बि ईअं चवंदा आहिनि ॾाढो सुठो हा ॾाढो बढ़िया इहा कृपा कई अथई इन करे त माता पांडवनि जी माता कुंती माता कुंती भगवान खां वरदान में चए थी प्रभु दुख ॾे हाँ अनव गरीबी साध संग जित प्रभु चित आवे वो दुख सुठो उहा गरीबी में रहण सुठो जाते प्रभु परमात्मा जी याद थी अचे चओ राम उहो
उहो दुख जी घड़ी जाते भगवान पंहिंजी यादि थो ॾे त चवनि था इहा त दुख त कृपा आहे भगवान जी। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। पर दुखनि जो अहसास बि न थींदो आहे। कीअं न थींदो आहे? छोकी जो असांखे अगरि संत मिलियो, पूरन संत, त उहे संत ॿुधाइनि था कि जेके बि असांजे जीवन में सुख बि आया त इहा बि प्रभु कृपा, पर दुख बि आया त प्रभुअ जी अनुपम कृपा, ॾाढी वॾी कृपा। पर सभु जेको बि आहे मालिक जे मथां छॾे छॾ। ॿ प्रकार जी भक्ति ॿुधाई वई आहे शास्त्रनि में, हिकिड़ी माजुली ऐं हिकिड़ी वानरी। चओ जय श्री कृष्ण। वानरी भक्ति याने वानर याने बंदर जो जेको ॿारु हूंदो आहे न, उहो जेको बंदर जो ॿारु पंहिंजी माता खे, नंढड़ो जेको बालक बिल्कुलु, उहो पंहिंजी माता खे पेट ते ईअं बिल्कुलु चिपकी बीह रहंदो आहे, छॾींदो ई कोन्हे। ऐं बंदरिया जेका आहे उहा हिकु वण जे मथां ॿिए वजे टे ईअं करे कूदींदी रहंदी आहे, हलंदी रहंदी आहे, बिल्कुलु निश्चिंत। पर बालक जेको आहे उहो पकड़े वेहंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। कंहिं महिल माता सहारो ॾींदी बि आहे, पर हलंदी आहे त कोन ॾींदी आहे सहारो। इनखे चवंदा आहिनि वानरी भक्ति। त जीअं भक्त भगवान जे नाम जे सहारे सतगुरूअ जे उन्हनि खे पाण बांह उनजी पकड़े वठंदो आहे, भगवान खे पकड़े छॾींदो आहे, नाम जी बांह पकड़े छॾींदो आहे। चओ जय श्री कृष्ण। पर उन में रिस्क आहे। कंहिं महिल उछल कूद कंदे कंदे जीअं बंदरिया जेका हूंदी आहे, कंहिं महिल पकड़ अगरि ढीली थी वई त उहो छा थी वेंदो? ॿारु किरी पवंदो। चओ राम। श्री कृष्ण। चओ राम। ॿिली जेका हूंदी आहे न, ॿिली पंहिंजे ॿार खे पंहिंजे ॾंदनि सां ऐं अहिड़े तरीक़े सां कि उनखे ॾंदनि जो अहसास बि न थींदो आहे, पर उहा पंहिंजे ॾंदनि सां, उन सां पंजे सां उहो पकड़े करे ई घुमाईंदी आहे। त उनखे पकड़े वेहंदी त कुझु बि थी वञे, तव्हां पंहिंजे ॿार खे कॾहिं किरण न ॾींदी। चओ राम। त चवनि था, भक्त खे चवनि था, तूं ईअं बसि मालिक खे ईअं हलाए छॾ, ईअं उनजे हवाले करे छॾ कि तूं प्रभु असांजी बांह पकड़, तूं असांखे पकड़े वे, असां न पकड़ींदासीं। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। त पोइ ॾिसो कीअं सतगुरु कहिड़ी कृपा था कनि, अनुपम कृपा, कि न बसि तूं मुंहिंजी शरण अची वई न, बसि ठीकु आहे, हाणे तुंहिंजी ज़िम्मेदारी मुंहिंजे मथां, हर दरगाह का बसीट। अरे हिन ई लोक में न, उहो सतगुरु मथे लोक में बि असांजा जामिन था पवनि, वकील था ठहनि। चओ राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गुरु अमरदास साहिब खूह पिया खोटराइनि त खूह मां सतगुरु वेठा हुया दरबार में, खूह परे उड़े सेवा पई हले। त खोटींदे अचानक जंहिं महिल ॾाढो खूह गहरो थी वियो हुयो त सिख जेके आहिनि हिकिड़ी चट्टान हटायनि उतां खूह मां, धरतीअ तां निकिती जीअं, त चट्टान हटायनि त अचानक पाणीअ जो स्रोत जेको आहे फाटी पियो। ओॾी महिल याने जेके हिकु ॿ सिख हुया उहे त हटिजी विया, फिकाइजी विया, पर जेको बिल्कुलु उन जेको एॾे प्रेशर सां कि उन जे मथां हिकिड़ो सिख हुयो, हिकदमि दुबलो पतलो सन्नो बिल्कुलु। चओ राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। त जीअं ई उनजे एॾो प्रेशर उनजो पाणी जो पियो कि उहो वीचारो फेकाइजी वियो, बिल्कुलु फेकाइजी वियो, चङो मथे वञी करे ऐं अची करे जीअं किरियो, प्यारी साहिब संगत जी, बिल्कुलु उनजो ज़मीन ते पत्थर वत्थर लॻो या जीअं कुझु बि हो, वीचारे जो ख़तमु। चओ राम। त उनखे कढी आया मथे। सतगुरुनि जो छा थियो भाई ॿुधाए? जी साईं ईअं ई ॻाल्हि थी वई, ओ जेको तव्हांजो चयसि कुझु न थींदो। ध्यानु ॾिजो, सतगुरुनि चवनि अरे कुझु न थींदो, जेसि ताईं अचो,
जेसि ताईं असां आहियूं गुरु नानक देव जी कृपा थींदी कि असांजी साध संगत में असांजे सेवादारनि में मां वेठी आहे, पीउ वेठो आहे, ऐं उन्हनि जे वेठे कॾहिं बि कोई पुटु न वेंदो। माता पिता वेठा आहिनि, उन्हनि जे रहंदे कॾहिं कोई औलाद न वेंदी। पहिरों जेॾी महिल माता पिता उन्हनि जा हली विया, पोइ औलाद जो नंबर ईंदो, थींदो त ईअं न। चओ राम श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। बस सतगुरु वया उन सिख खे ईअं मथे ते चयसि भई हल भई उथ, उथी वेठो। उथे चयसि अॼु खां पोइ तुंहिंजो नालो अथई जीवन। भाई वरी जीवन त हाणे तुंहिंजो जीवन दास। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हाँ, बाक़ी सुख दुख जेके आहिनि पिया प्यारी साध संगत जी, ये प्रारब्ध में लिखियल आहिनि, उहे त भोगणा ई पवंदा। चओ राम राम। हिकिड़े राजा रघुकुल जो रघुकुल जी वंश जो राजा हुया, राजा निहुष या कोई मूंखे नालो यादि नथो अचे, संत कथा पिया ॿुधाइनि। त उनखे कुझु प्रारब्धवश उनजे जीवन में कोई संत अपराध थी वियो या कोई उनजे लेख में ईअं थी वियो कि अपराध उनखां थी वियो ऐं उनखे कोड़ थी वियो, कोई श्राप जे करे या कोई बि कोड़ थी वियो सॼे शरीर में। पंहिंजे सतगुरुअ वटि आयो, वशिष्ठ वटि, उन्हनि जा रघुकुल जा जेके हुया गुरु वशिष्ठ हुया। वशिष्ठ वटि आयो, चई साईं हीअं हीअं हालत थी आहे, मां ग़लती थी वई आहे, अपराध थियो आहे। चईसि कोई ॻाल्हि कोन्हे, प्रायश्चित त ॾाढी वॾी आहे। अगरि तूं हिकु बार सचे दिलि सां प्रायश्चित करणु थो चाहे, भॻवानु त ओॾी महिल ई तोखे माफ़ करण जी प्रक्रिया शुरू करे छॾींदा आहिनि प्यारा। चओ राम चिंता न कर। त चईं साईं पर हिन महिल त हाणे अहिड़ी स्थिति आहे कि हाणे त मां भॻवान जी भक्ति बि ठीकु सां नथो करे सघां, ॾाढी पीड़ा आहे। चईसि लही वेंदे, हिकु कमु कर, जीअं तूं कुझु अपराध कयो अथई, संत जी कंहिंजी निंदा कई अथई या कुझु बि आहे, ऐं उनजे करे तोखे मान लो कोड़ थियो आहे, त हिकु कमु कर, हाणे तूं निंदा सह, माण्हुनि जी निंदा सह। अच्छा हा, हिकु कमु कर, तुंहिंजी जेका भाॼाई आहे, हा विधवा आहे, ठीकु आहे, हा गुरुदेव, हिकु कमु कर, रोज़ राति जो 7-8 बजे सिज खां लहण खां पोइ 7-8 बजे खनि वञ ऐं उनखे रोज़ 1 कलाकु भगवत कथा ॿुधाए, श्रीमद भागवत ॿुधाए। चओ राम उनखे भागवत ॿुधाए, रामायण ॿुधाए या वेद शास्त्र जी जेको बि आहे कथा ॿुधाएसि बसि। ठीकु आहे साईं, चईसि हा भगवत कथा उनखे ॿुधाए ऐं जीअं जीअं भॻवान माण्हू, पर ॿुध ध्यानु रखजांइ, वञजांइ अंधेरे में राति जो ऐं दर ॾेई छॾिजांइ, पंहिंजी माता खे सम्झाइजांइ, भाभी मां खे कि हा भई कथा ॿुधो, उनखे पहिरियों उन सां ॻाल्हाए अच। ऐं माण्हू तुंहिंजी लोक निंदा कंदा, अरे बाप रे ही राजा थी करे ऐं राति जो भाभीअ ॾे थो वञे, विधवा। चओ राम जंहिं महिल लोक निंदा थींदे बसि पोइ थी। ऐं ईअं ई थियो, प्यारी साध संगत जी, माता ॾे वियो पंहिंजी भाभीअ ॾे ऐं उनखे चयो भाई मुंहिंजे हिन में दुख लाहिण में थोरो सो मुंहिंजो, हा हा पुट बराबरि आहे। चओ राम उन ॿुधो, भगवत कथा ॿुधी, धीरे धीरे लोक निंदा थींदी वई, उनजो कोड़ लहंदो वियो, कोड़ लहंदो वियो। आख़िरीअ में थोरो सो भागवत कथा पूरी थी वई, थोरो सो मुंहं ते कोड़ बची पियो, आयो सतगुरुअ वटि, गुरु वशिष्ठ वटि कि साईं थोरो सो हाणे कोड़ बची पियो आहे। चईंसि तुंहिंजी सॼे नगर वासियुनि सभु जेके बि हिन तुंहिंजी प्रजा जेका आहे उन्हनि सभिनी तुंहिंजी निंदा त करे वरिती, पर हिकु ॼणे अञा निंदा तुंहिंजी न कई आहे। के? मां गुरु। मूंखे त ख़बर आहे न कि तूं पंहिंजी भाभीअ ॾे वञे थो, त मां तुंहिंजी निंदा कीअं कंदुमि? इहो कोड़ जेको आहे उहो बचियल अथई, उनजे करे। पोइ कीअं? बसि इहो रहंदी प्यारा, पर हिकु कमु कर, हाणे त तुंहिंजो सॼो शरीर सुठो अथई, बसि भॻवान जी भक्ति कर।
चओ राम। इहो सुख इहो दुख जेको आहे इहो भॻवान जी कृपा सम्झूं, भॻवान जो प्रसाद सम्झूं कि बलिहारी वाह दुख की, बाणी में आवा दुख तां बलिहारी वाह दुख की जो पल पल नाम जपाए। चओ राम। सगल दुख का होवत नाश, सगल दुख का होवत नाश, नानक नाम जपो गुणता। नानक नाम जपो गुणता। त जेको हली वई आहे बूढ़त जात पाए विश्राम, जेका असांजी हली वई आहे इहा उमिरि, त हाणे त उनखे यादि न कर। हाणे जेको थोरी घड़ी मिली आहे जेतिरो थी सघे पंहिंजे जीवन खे संतनि जी शरण में लॻाए, सत्संग में लॻाए, नाम में लॻाए कि राम जो नाम, राम जेको नथो करे सघे उहो राम जो नाम करे वेंदो आहे। चओ राम राम। असुर जो राम रिझाए बंदा, पंहिंजे प्रीतम खे परचाए बंदा। हो असुर जो राम रिझाए बंदा, पंहिंजे प्रीतम खे परचाए बंदा। असुर जो राम रिझाए बंदा, पंहिंजे प्रीतम खे परचाए बंदा। असुर जो राम रिझाए बंदा। मिली मानुष देही महंगी तई, नाम बिना नर नांगी तई। अगे तवाट अणांगी तई, अगे तवाट अणांगी थई। मंदायुन खां बचाए बंदा। असुर जो राम रिझाए बंदा, पंहिंजे प्रीतम खे परचाए बंदा। असुर जो राम रिझाए बंदा। परचाए बंदा। भगवंत खे जे बुलाईंदे, जम जूं चोटा खाईंदे। भगवंत खे जे बुलाईंदे, काल जी चोटा खाईंदे। लोक परलोक लजाईंदे प्यारा, लोक परलोक लजाईंदे। या मन में गाल हंडाए बंदा। असुर जो राम रिझाए बंदा, पंहिंजे प्रीतम खे परचाए बंदा। असुर जो राम रिझाए बंदा, पंहिंजे प्रीतम खे परचाए बंदा। तू उमर इहे अफराद न कर, जेका गुजरी तंहिंखे याद न कर। उमर इहे अफराद न कर, जेका गुजरी तंहिंखे याद न कर। ॾींहुं गफ़लत में बर्बाद न कर, वक़्त गफ़लत में बर्बाद न कर। विख अॻिते रोज वधाए बंदा। असुर जो राम रिझाए बंदा। पंहिंजे प्रीतम खे परचाए बंदा। असुर जो राम रिझाए बंदा, पंहिंजे प्रीतम खे परचाए बंदा। असुर जो राम रिझाए। पहलाज पीरीअ खे यादि कंदे, हे अंगण पंहिंजो आबाद कंदे। पहलाज पीरीअ खे यादि कंदे, अंगण पंहिंजो आबाद कंदे। भागन खे बर्बाद कंदे, न त भागन खे बर्बाद कंदे। तू वक्त न इएं विञाए बंदा। असुर जो राम रिझाए बंदा। पंहिंजे प्रीतम खे परचाए बंदा। असुर जो राम रिझाए बंदा।
पंहिंजे प्रीतम खे परचाए बंदा असुर जो राम रिझाए बंदा पंहिंजे प्रीतम खे